नाज़रीन, पडेعيدن में डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स के उन्वान हेठ तालीम की बेहतरी के लिए MDF ऐं ब्रिटिश काउंसिल के सहकार से मोहल्ला कमेटी के चेयरमैन की गॾिजाणी थी। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मुजाहिद शर की ही रिपोर्ट। ये MDF वारन जो प्रोग्राम है यो हले पियो बेहतरीन पियो हले। असां हिननि जा सभई प्रोग्राम जेके आहिनि उहे अटेंड कया आहिनि ऐं अॼोको प्रोग्राम बि हिननि जो जेको हो दोस्तनि असांखे ॿुधायो, असां आयासीं, जेको कमु कनि पिया उहो बहितरीन पिया कमु। असां ॾिठो आहे त हिन जी जेका प्रोग्रेस आहे उहा बहितर आहे, हिन जी कारकर्दगी बहितर आहे। हीअ पंहिंजे शोबे सां सचा आहिनि ऐं असां ही जेकॾहिं गॾिजी कमु कंदासीं एजुकेशन वारा हीअ MDF वारा दोस्त इंशाअल्लाह ज़रूर बहितरी ईंदी तालीम में। वो असांजे डिस्ट्रिक्ट टास्क एजुकेशन कमेटी जो हुयो, जिनमें मेंबर्स असां गॾु थियासीं या प्रेसिडेंट्स जेके बि हुयासीं। MDF जे प्लेटफॉर्म तां ब्रिटिश काउंसिल जे सहकार सां ही जेको प्रोग्राम मुनक़द कयो वियो, उन में जेके रूरल एरिया में स्कूल्स आहिनि उन्हनि जी इन्वायरमेंट खे बहितर करणु ऐं उन जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर करण जे लाइ जेके कोशिशूं हिते कयूं वयूं आहिनि, इंशाअल्लाह उहे अॻिते हली असां डेवलपमेंट उन खां कराईंदासीं। गवर्नमेंट जे स्टेक होल्डर्स खां तमामु जेके बि कनेक्टेड माण्हू आहिनि उन्हनि सां मिली करे तालीम जे वाधारे लाइ ऐं तालीमी सुधारे जे लाइ घणियूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं असांजे अफ़सरान बि असां सां सुठी सपोर्ट कई आहे। MDF जे प्लेटफॉर्म ते असांखे MDF बि सुठी सपोर्ट कंदे असां हिन कोरोना हुअण जे बावजूदि असां कोरोना में ग़रीबनि जी सपोर्ट बि कईसीं ऐं तालीमी सुधारे लाइ बि कदम खयासीं। असांजो जेको डिस्ट्रिक्ट मोहल्ला कमेटी जो 1 डे जो ओरिएंटेशन हुयो, डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स जंहिंखे असां चवंदा आहियूं, उनजो हिकिड़े ॾींहं जो जेको ओरिएंटेशन हो उन में साईं जन शिरकत कई। उन सां गॾोगॾु असांजे जेके 10 मोहल्ला कमेटियुनि जा जिथे असांजो कमु हले पियो, उन्हनि 10 मोहल्ला कमेटियुनि जा जेके चेयरमैन हुआ उहे बि हिन ओरिएंटेशन में शरीक हुआ ऐं पंहिंजी उन्हनि जेका सॼे साल जी कारकर्दगी हुई उहा बि TO साहब जन जे अॻियां बयानु कई त असां जेको आहे सो पंहिंजी मदद पाण तहत कीअं कमु कयो आहे ऐं अॻिते बि इंशाअल्लाह उन्हनि यकीन ॾियारियो ऐं एजुकेशन डिपार्टमेंट वारनि बि यकीन ॾियारियो त असां गॾिजी तालीम जी भलाई जे लाइ अॻिते बि कमु कंदा रहंदासीं। टेक अ चाइल्ड स्कूल जेको MDF जे तरफ़ खां जेको प्रोग्राम आहे उन ते असांजी पूरी टीम भरपूर महिनत कई आहे। उन में 84 ॿार असां स्कूल घर खां स्कूल ताईं पहुचाया आहिनि।